पनो अकेल मां ख़बर ॾींदा हलूं त हायर सेकेंडरी ऐं मिडिल स्कूलनि में अरबी ऐं इस्लामियात पढ़ाईंदड़ उस्तादनि पारां मुतालबनि जी मनता लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उस्तादनि फाइनेंस डिपार्टमेंट तरफ़ां 17, 18, 19 ऐं 20 ग्रेड वापसि वठण वारे फ़ैसिले ख़िलाफ़ सख़्त एहतिजाज कयो। उन मौक़े ते उस्तादनि चयो त केतिरनि ई सालनि खां मथे ग्रेडनि में ख़िदमतूं सरअंजाम ॾींदड़ उस्तादनि खे ॿीहर 16 ग्रेड में वापसि आणणु सरासर ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी आहे। हिननि चयो त अहिड़े फ़ैसिले सां उस्तादनि जी हौसला शिकनी थी रही आहे। एहतिजाज कंदड़ उस्तादनि हुकूमत खां मुतालबो कयो त संदन पेशेवराना हैसियत ऐं माली हक़ बहाल कया वञनि ऐं संदन जाइज़ मुतालबनि खे संजीदगी सां हल कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।